सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में गुज़िरियल केतिरनि सालनि खां गर्ल्स कॉलेज जो कमु मुकमल न थी सघियो। कॉलेज जो कमु सभु मुकमल आहे, रुगो बिजली जी फिटिंग रहियल आहे। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज सेवण जे प्रिंसिपल हुकूमत सिंध जे तालीम खाते जे अमलदारनि खां घुर कई त खुदारा 11 क्लास ऐं 12 क्लास जा सालियाना इम्तिहान शुरू थियण वारा आहिनि। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त 11 ऐं 12 क्लास जा इम्तिहान नियाणियूं पंहिंजे ठहियल उन नई बिल्डिंग में ॾियनि। गर्ल्स कॉलेज जे प्रिंसिपल मैडम गुल नरगिस ज़हरी वधीक चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे बार नोटिस वठण ऐं हिदायतुनि बावजूद बि हज़रत कलंदर लालू शहबाज रहमतुल्लाह अलैहि जी नगरीअ जो गर्ल्स डिग्री कॉलेज जो कमु केतिरनि सालनि खां मुकमल न थी सघियो आहे। हिन वक़्तु कॉलेज जो कमु सिर्फ़ु 1 या 2% रहियल आहे। आख़िर कहिड़ी वजह जे करे नियाणियुनि जी कॉलेज जो कमु मुकमल नथो थिए। अॼु गर्ल्स कॉलेज जे प्रिंसिपल ऐं कॉलेज जे नियाणियुनि वज़ीर आला सिंध चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस खां मुतालबो कयो त खुदारा गर्ल्स कॉलेज सेवण जो रहियल कमु जल्द मुकमल कराए ॾियो त जीअं हिन साल जा पेपर नियाणियूं आराम सां पंहिंजे कॉलेज में ॾियनि ऐं पंहिंजी तालीम सही नमूने पिराए सिर्फ इन कमनि जे लाइ बाक़ी सॼो कुझु रेडी आहे। असांखे महिरबानी करे असांखे एग्ज़ाम्स खां अॻु ई कॉलेज ॾिनो वञे ताकी असां फर्स्ट ईयर इंटर जा एग्ज़ाम्स हिते करायूं। छो जो असां वटि हिते बिल्डिंग सिर्फ़ु जस्ट 4 कमरा आहिनि जेके असां स्कूल लेवल जा ऑक्यूपाई कया आहिनि ऐं उन में असांजी छोकिरियूं जेके आहिनि इलाही डिफिकल्टीज़ टाइम उन्हनि जो गुज़रे थो। मां महिरबानी करे तव्हां सभिनि खे अर्ज़ु कयां थी त खुदारा कुझु तवजो ॾियो सेवन जी नियाणियुनि ते। ही नियाणियूं असां सभिनि जी नियाणियूं सभु असांजी क़ौम जी नियाणियूं